अज़मा बुखारी वारो इहो जेको बयानु आहे त हीउ जेको सॼो ऑपरेशन आहे इहो जेको डिज़ाइन थियो इहो नवाज़ शरीफ़ जी निगरानी हेठि डिज़ाइन थियो। तव्हां छा था सम्झो त ईअं ई आहे या इन्फ्लुएंस रहियो हुनजो इहे समूरा इदारा जेके असां नवाज़ शरीफ़ खां गाइडलाइन वठी रहिया? मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे कयां त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो सदर आहे हिन वक़्तु, ऐं लाज़मी ॻाल्हि आहे हुनजी पार्टी जी जेका हुनजी जमात आहे उनजी हुकूमत आहे, त हू सभु मामला न सिर्फ़ु हुन सां डिस्कस थींदा आहिनि बल्कि लाज़मी ॻाल्हि आहे मीटिंग्स बि थींदियूं आहिनि। ऐं मां मुंहिंजी जेका 30 गुज़िरियल महीने जी 3 अप्रैल ते मुंहिंजी प्राइम मिनिस्टर सां मीटिंग हुई त मूंखे जॾहिं मुंहिंजो टाइम थी वियो त मूंखे MS ॿुधायो त वज़ीर आज़म साहिब सां तव्हांजी मीटिंग थोरी डिले था कयूं छो जो मियां नवाज़ शरीफ़ जी फ़ोन कॉल आहे, ऐं मियां नवाज़ शरीफ़ फ़ोन कॉल अधु कलाक ताईं प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाईंदा रहिया। उन वक़्तु इहो ई इशू हले पियो सॼो, ऐं इंडिया जो जेको टेंशन हुयो बॉर्डर्स ते, त मियां नवाज़ शरीफ़ उन सूरत हाल में वज़ीर आज़म सां 30 मिंटनि ताईं ॻाल्हाईंदो रहियो। त हिन में को बि शक न आहे त मियां नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म सां बि मुसलसिल राब्ते में रहियो, हुकूमत पाकिस्तान सां राब्ते में रहियो, ऐं मियां नवाज़ शरीफ़ छो जो पार्टी जो क़ाइद आहे, लीडर आहे, त उन खां लाज़मी ॻाल्हि आहे हर मौक़े ते हर मामले में उन खां मशवरो वज़ीर आज़म जो तजुर्बो बि रखे थो, तंहिं में को बि शक न आहे त हुननि वटि तजुर्बो तमामु वसी आहे, ऐं प्लस हू इंडिया खे वधीक सम्झनि था, उन्हनि खे ख़बर आहे त उन सां कीअं डील कजे। ऐं जेको इंडिया जो वज़ीर आज़म आहे मोदी उनजी नफ़सियात खां बि मियां नवाज़ शरीफ़ वाक़िफ़ आहे, तो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, कहिड़ो क़िस्म जो फ़ैसिलो हू करे सघे थो, केतिरे डीप ताईं वञी सघनि था, केतिरो पाकिस्तान नुक़सानु पहुचाए सघनि था, त इहो मियां नवाज़ शरीफ़ खे चङी तरह ख़बर हुई। ऐं इहो मियां नवाज़ शरीफ़ जो ई बिल्कुलु मशवरो हुयो त तव्हां 3-4 ॾींहं सब्र करे उन खां पोइ तव्हां एॾो ज़बरदस्त अटैक कयो त इंडिया पंहिंजा गोॾा खोण ते मजबूर थी वेंदी। ठीकु आहे, तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी।